لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. صدق الله العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. ایمانی جذبے سان صلاۃ شریف پڑھو، دل کی محبت سان پڑھو. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وآل بيته وبارك وسلم كذلك على جميع الأنبياء والمرسلين وعلى آلهم وأصحابهم وآل بيتهم وذرياتهم أجمعين. عزیزان گرامی، محترم و مکرم مجا بزرگوں بھائیرو، تمام ورن مبارکن جے لائق آیو جو ہن وقت تائیں تام हिम्मत करे, जुरत करे, अल्लाह साईं जे घर में वेठा हो ऐं यकी कुरान अज़ीम तव्हीं ॿुधो आहे. दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए ऐं असांजे दोस्तनि जो इंतज़ाम पंहिंजी बारगाह में अल्लाह साईं मंज़ूर मक़बूल फरमाए. मां तव्हांजे साम्हूं क़ुरान शरीफ़ जे आयतुनि मञा हिकिड़ी आयत सवरी तिलावत कई अथमि. अल्लाह साईं इन आयत सबूरीअ में तव्हां असांखे हिकु वॾो एहसान यादि ॾियारायो आहे. हिकिड़ो वॾो थोरो तव्हां असांखे अल्लाह यादि ॾियारायो आहे. अल्लाह साईं फरमायो त लक़द मन अल्लाह, तहक़ीक़ मां इनाम कयम मोमिननि ते जो इज़बास फ़ीहिम रसूलम मिन अनफुसिहिम, जो अल्लाह साईं फरमायो मोमिननि खे मां मोहम्मद करीम जहिड़ो नबी ऐं पैगंबर ऐं रसूल नसीब फरमायो. इज़बास फ़ीहिम रसूलम मिन अनफुसिहिम, अहिड़ो पैगंबर अहिड़ो नबी नसीब त कयो मान, पर इन्हनि जी जिन्स मां इंसाननि मां पैदा करे इंसाननि जो मान मोमिननि जो मान मां अल्लाह साईं मथां करे छॾियो. जे इहा माना था कयूं त पोइ जल्दी असां ते फतवा थी लॻे त ॾिठो वाह बिन कई न गुस्ताखी नबी साईं जी. त
असां मूं पैदा थियो अदा असां दा चऊं कन अल्लाह तो चवे पोइ त अल्लाह साईं ते कावड़जनि वाह बिंदे कावड़िया वेठा वाह बि न वाह बि तो चवे चओ ॻाल्हायो नथा वाह बि पुॼी न सघनि बसि वाह बिंजे कॾहिं गारियूं वठ सठ लॻी पई हाणे त पंहिंजे साईं बि वॾो बयान ॾिनो अथनि ॿुधो अथव नी पंहिंजे साईं चेल चिॿी करे वेठा कहिड़नि कहिड़नि इहो बयान ॿुधो आहे फेसबुक ते हथ मथे खणो मां ॾिसां हिकिड़े वीचारे ॿ टे मां ॿुधायां तव्हां सभिनी खे ॿुधल न आहे उन्हनि जे साईं पाण हिकिड़े वाइद में चयो आहे त अदा मिठो मोहम्मद करीम इंसान आहे बशर आहे पर बेमिसल बशर आहे जेको असां अक़ीदो रखी वेठा आहियूं साॻियो अक़ीदो ज़ाहिर सच त सच आहे न अदा जेॾो बि सच खे लिकाइजे आख़िर सच खुलंदो कोन न अल्लाह साईं चइबो त नबी मुंहिंजो मोहम्मद करीम इंसान आहे ऐं सोणो साईं फरमाए पोइ पाण मिठो मोहम्मद करीम त मां इंसान आहे असां वारा संगती न असां इहा बेदबी न कंदासीं हिकिड़ो मौलवी वाइद करे हर हर लक़द मन अल्लाह अलल मोमिनीन ते फिरी फिरी अचे फिरी फिरी अचे इस बास ताईं पुॼी रसूल मिन अनफुसिहिम जी माना ई न करे हिकिड़ो साईं जहिड़ो वेठो उथी बीठो चई हर हर चकर तो खाराए भला मिन अनफुसिहिम जी माना मां कयां रड़ करे चेड़े वाह पिया तो अचे में टंगो टोरी करे ॿार छॾियो अलाए छो संगतीअ सां ते कावड़िया पिया आहिनि असां वारो अक़ीदो क़ुरान शरीफ़ वारो कहिड़ो अक़ीदो आहे ॻाल्हायो नथा अञा बुलंद आवाज़ सां ऐं साईं जन नबी साईं जन बि फरमायो मुंहिंजो रस्तो बि क़ुरान वारो आहे असां सिरातुल मुस्तक़ीम ते अल्लाह जे फज़ल सां जेके यार असां ते कावड़िया कावड़िया था अचनि क़ुरान मजीद उन्हनि खे खुटाए न वञो हिननि वाह जे जलसे में जमियतुल उलमा इस्लाम वारा कटड़ू अथव वरी हाणे वरी नओं नालो रखियो अथऊं ठोड़ू ठोड़ू माना छा ॻाल्हायो तव्हां माना सम्झी था न हो ठोड़ू जी वॾी माना था कनि ठोड़ू माना पीरनि को फिरियल नबियनि को फिरियल वलियनि को फिरियल हलो बिया जा पुट हुननि खे पाण ई ॻाल्हि सम्झ में नथी अचे हेड़ा वाह बि हेड़ा हेड़ा अदा वाह बि मन अञा आस्ते ॻाल्हायो वाहिद मां तो क्या दिल तव्हांजी थी फटके सची ॻाल्हि त आहे कन कुड़िया अदा शिकारपुरी मन जयकमबादी मन कश्मीरी मन कंधकोटी मन करमपुरी मन ऐं वाह बि मन पोइ पाण था तव्हांखे चवनि अलाह वारो तव्हां वरी मुंहुं किनो था कयो असांखे वाह बि छो था चयो दुआ था ॾियनि लक़ब था ॾियनि तव्हांखे वाह बि कंहिंजो नालो आहे ॿुधायो क़ुरान शरीफ़ में क़ुरान अज़ीम में अल्लाह साईं फरमाए रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बाद इज़ हदैतना
हदीतना वहब लना मिन लदुनका रहमा इन्नका अंतल वहाब। कंहिंजो नालो आहे वहाब। तव्हांखे वहाब चवंदा तव्हां चुमियूं ॾियो तव्हांखे पाण चवंदा अलाह अदा रस्ता आहिनि ॿ घणा आहिनि हिकु रहमानी तव्हांखे पाण अलाह वारो बणायूं बीठा आहिनि अलाह वारे रस्ते ते बीहारियूं बीठा आहिनि तव्हां वरी हरू भरू परेशान था साईं असांखे वाह बि था कोन मिठाइयूं खारायो न मां मोदबाना उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां हिन जमात खे गुस्ताख चवण वारो हिन जमात खे बेअदब बणाइण वारो थोरो गौर ऐं फिक्र कयो जेकॾहिं हिन जमात में नबी साईं जी गुस्ताखी हुजे सोने साईं जी बेअदबी हुजे त हिन जमात जे आलमनि खे हिन जमात जे हाफ़िज़नि खे हिन जमात जे ख़तीबनि खे अल्लाह साईं छो मिठे मोहम्मद करीम जी निंड में ज़ियारतूं कराए अदा इहा असांजो दलील हक़ी आहे न हक़ी जेकॾहिं हिन जमात में नबी साईं जी गुस्ताखी हुजे त सोनू साईं पंहिंजनि गुस्ताखनि खे छो थी दाव कराईंदो ॻाल्हि मौलाना अब्दुल कादिर रिंद मरहूम कहिड़ी जमात जो ॻाल्हायो न था चो वहाबी जमात जी चो अल्लाह शाहिदान साईं अब्दुल कादिर रिंद मरहूम शिकारपुर जलसे में आयो जोश ऐं जलाल में वाइदो कंदे कंदे ॿिन्ही हथनि सां क़ुरान मजीद खणी पंहिंजे मथे ते रखी ऐं ऐलान कयईं जलसे में लाउड स्पीकर ते सभिनी जमायतुनि खे ॿुधाई त ही क़ुरान मजीद मुंहिंजे मथे ते आहे मां अल्लाह जी ज़ात जो कसम खणी थो चवां त मूंखे अल्लाह साईं सोणे साईं मिठे मोहम्मद करीम जी निंड में ज़ियारत नसीब फरमाई आहे पर पूरा 15 मिनट नारे तकबीर गुलामाने मुस्तफा सर बकफ सर बुलंद नारे तकबीर ऐं साईं अब्दुल कादिर मरहूम ॿिया बि लफ़्ज़ चया इहो क़ुरान मजीद साईं जे मथे ते हो जीअं त जेकॾहिं मां कूड़ थो ॻाल्हायां त इन क़ुरान मजीद ते मुंहिंजो मुंहुं फिरी वञे एॾा लफ़्ज़ अदा ईअं कूड़ ते माण्हू चवंदो आहे न सच ते ईअं को कूड़ो माण्हू क़ुरान शरीफ़ खणी मथे ते ईअं ॻाल्हि कंदो मां मस्जिद शरीफ़ में वेठो आहियां मुंहिंजे हथ में क़ुरान शरीफ़ आहे अल्लाह शाहिद आहे पाण मां साईं जा इहे लफ़्ज़ ॿुधायो क़ुरान शरीफ़ मथे जेकॾहिं मां कूड़ थो ॻाल्हायां त मुंहिंजो मुंहुं भले फिरी वञे वरी लफ़्ज़ इहे ॻाल्हाए त जेके माण्हू असांखे गुस्ताख बणायूं वेठा आहिनि ऐं पाण खे आशिक़ रसूल बणायूं बीठा आहिनि उन्हनि आशिक़ रसूलनि खे मां चैलेंज थो कयां जेकॾहिं तव्हां सचा हो त तव्हां क़ुरान मजीद मथे ते खणी तव्हां कोई बि ईअं चवे त असांखे सोणे साईं मिठे मोहम्मद करीम जी निंड में ज़ियारत नसीब थी आहे मौलाना अब्दुल कादिर मरहूम फरमायो त मां तव्हांजी पार्टीअ में ऐलान करण लाइ तयारु आहियां
अदा जे करे हुननि में का सच्चाई हुजे हा त मैदान ते को न को अचे हा नी पर आयो को ॻाल्हायो नथा तॾहिं बि असांजे दोस्तनि खे ॻाल्हि सम्झ में न ज़िद नथा छॾनि मौलाना सनाउल्लाह जत कहिड़ी जमात जो आहे ॾिठो अथव जेको तुक ते वाइदो कंदो आहे तुक ते हिकिड़ी जलसे में हो साईं बि मां बि साईं वाइदो करे मां वेठोसि साईं जलाल ऐं जज़्बे में अची साईं सनाउल्लाह जत इहो फरमायो त अल्लाह जी ज़ात जो कसम मूंखे मिठे साईं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जी अल्लाह जी निंड में 4 दफ़ा ज़ियारत नसीब फरमाई आहे मौलाना अब्दुल अई भोटो रहमतुल्लाह अलैह कहिड़ी जमात जो तां नठो जे वॾो आलम वॾो बुजुर्गो वॾो नबी साईं जो आशिको अल्लाह शाहिद आहे हीअं जो वाइदो कंदो नबी साईं जे इश्क में त रोई पवंदो हिकिड़ी मां तकीर ॿुधीमांसि मेराज जो मौज़ूअ ते ॻाल्हाए थो एॾो तो रोए मां केसट ॿुधीमांसि मां पंहिंजो रोअण झले न सघियुसि अहिड़ो आहे जुमे जो वाइदो थो करे पोइ पेशमाम चए थो साईं नमाज़ जो टाइम थी वियो आहे साईं नमाज़ चएसि दादा मां इश्क में घुमां हाली नमाज़ मथां पढ़ूं देरि सां पढ़ंदा अञा नमाज़ जो इलाही टाइम पियो एॾो अल्लाह जी मेहरबानीअ सां मौलाना अब्दुल अई घोटे रहमतुल्लाह अलैह खे सोणे साईं जो इश्क नसीब थियो आशिको परवान पाण हिकिड़ी तकरीर में था फरमाइनि मूंखे 50 दफ़न खां वधीक सोणे साईं मोहम्मद करीम जी निंड में ज़ियारत नसीब थी आहे ऐं जे हाणे 2 ॾियारा थिया आहिनि निंड में सोणे साईं जी ज़ियारत नसीब थी साईं पंहिंजो सॼो हथ मुबारक मुंहिंजे सीने ते घुमाए ऐं मूंखे फरमायो ओ अब्दुल अई घोटा मुंहिंजा आशिक मुंहिंजा परवाना मुंहिंजा पतंग मां वसियत ऐं नसीहत थो कयां त जमियत उलमा इस्लाम खे न छॾिजां तॾहिं बि असांखे गुस्ताख कयूं था हेड़ो 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 हिकिड़ी ॻाल्हि लहंदी बि चढ़ंदी पिया ॻाल्हियूं ॾियनि असां तो दुआ गाऊं त अल्लाह इन्हनि खे बि सम्झ नसीब फरमाए असां वारो अक़ीदो क़ुरान मजीद वारो अक़ीदो ऐं इहो ई रस्तो सोणे साईं वारो पाण साईं क़ुरान अज़ीम जा वर्क हथनि में खणी क़ुरान अज़ीम जा अखर हथनि में खणी फरमायो कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह अञा आस्ते कयो सुभान अल्लाह थकी पियो जल्दी साईं फरमायो मुंहिंजो रस्तो कुल हाज़िही सबीली हे क़ुरान मजीद वारो रस्तो अथव ऐं साईं फरमायो अदू इलल्लाह ऐं हिन रस्ते जो मेन बुनियाद मेन शर्त अल्लाह जी तौहीद पाण में पैदा करणी आहे वैला हुक्म इलाहु वाहिद ला इलाहा इल्ला वर्रहमानुर रहीम नबी साईं फरमायो मुंहिंजो रस्तो कहिड़ो आहे असांजो इहो ई रस्तो आहे जीअं नबी साईं जी सुञाणप क़ुरान मजीद कराई आहे ईअं ई असां सोणे साईं खे मञींदा आहियूं ऐं सोणे साईं जी सुञाणप क़ुरान मजीद कराई आहे ईअं ई असां सोणे साईं खे मञींदा आहियूं ऐं सोणे साईं जी सुञाणप क़ुरान मजीद कराई आहे
पान अल्लाह फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। जो नबी सैयद इंसान आहिनि जो आला दर्जे जा बेमिसल इंसान है। नबी साईं जहिड़ो न पैदा थियो आहे न नबी साईं जहिड़ो पैदा थींदो। मुंहिंजो सोनो साईं बेमिसाल इंसान हुआ, बेमिसाल बशर हुआ। अल्लाह पाण तो फरमाए त मां मोमिननि ते एहसान कयमि जो मिठो मोहम्मद करीम जो नसीब कयो मान। पर इन्हनि जी जिन्स मां इन्हनि मां इंसाननि मूं पैदा फरमाए इंसाननि जो मान मोमिननि जो मान मां अल्लाह मिठे मोहम्मद करीम जे सदके में को मथे करे छॾियो मान। बराबर अल्लाह से नूरी भी पैदा किया, बराबर अल्लाह से नारी भी पैदा किया, बराबर अल्लाह से बेशुमार मखलूकातों पैदा फरमायूं। पर फरमायूं वलक़द करमना बनी आदम। अल्लाह फरमायो वॾी इज़त वारो, वॾे मान वारो, वॾे मर्तबे वारो, वॾे शान वारो मां अल्लाह साईं बणायो आहे त आदम जी औलाद खे बणायो आहे। इन जे करे आदम जी औलाद खे इज़त मान मर्तबो ऐं शान नसीब फरमायो आहे जो इन इंसाननि मां आदम जी औलाद मां अल्लाह साईं मिठे मोहम्मद करीम खे पैदा फरमायो। नाराए तकबीर, नाराए तकबीर, नाराए रिसालत मुहम्मद रसूलुल्लाह, नाराए रिसालत, नाराए रिसालत, नाराए तकबीर। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए साईं भला तव्हांखे भी कदा हाजत जो ख्याल तो थे। पाण साईं खिली मुस्कुराए फरमायो आशा तव्हां मुंहिंजो आहियां, तव्हांजी फितरत में कदा हाजत जो ख्याल रखियल आहे त मूं में बि। अम्मा साईं फरमायो साईं मां केतिरा ई दफ़ा उन जाइ ते वई आहियां जंहिं जाइ ते तव्हां कदा हाजत जे ख्याल सां वेंदा हो। मूंखे त उते ख़ुशबू ई ख़ुशबू नज़र ईंदी आहे, मुल्क सॼो मुअत्तर ई मुअत्तर महसूस थींदो आहे। पाण साईं खिली फरमायो आशा मूंखे कदा हाजत जो ख्याल थींदो आहे जो तव्हां मूं आहियां मुझे कदा हाजत में अल्लाह से ख़ुशबू ई ख़ुशबू रखी आहे। मुअत्तर ई मुअत्तर मुल्क करे छॾींदो आहे इन जे करे जो तव्हां जहिड़ो त कान आहियां। नबी साईं असां मूं आहिनि पर असां जहिड़ा केरु थो चए नबी साईं असां जहिड़ा चो जेको नबी साईं खे पाण जहिड़ो कंदो चो मोमिन ई न आहे, चो मुस्लमान ई न आहे, चो हुन में ईमान ई न आहे। केरु कंदो नबी साईं खे पाण जहिड़ो? असां चवंदा आहियूं असांजो सोनो साईं असां मूं आहे, इंसाननि मूं आहे, पर असां जहिड़ो चओ नबी साईं जो ॻाल्हाइण मुबारक निरालो कीअं थींदो सोनो साईं असां जहिड़ो? नबी साईं जो घुमण मुबारक निरालो अल्लाह साईं सोने साईं जो घुमण जा पे कसम खयां आ फरमाई ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंतहिल्लु बिहाज़ल बलद व वालिदिन व मा वलद लक़द ख़लक़नल इंसान फी कबद।
अल्लाह मुझा मोहम्मद करीम मिठड़ा मां मक्के शरीफ जो इन लाइ कसम नथो खणा जो इन में मुंहिंजो काबो आहे। मां मक्के शरीफ जो इन लाइ कसम नथो खणा जो इन में हजर असवद वारो पत्थर आहे। मां मक्के शरीफ जो इन लाइ कसम नथो खणा जो इन में सफा मरवा जा पहाड़ आहिनि। ओ सोना मोहम्मद करीम मां मक्के शरीफ जो इन लाइ तो कसम खणा वंतहिल्लुम बिहादल बलद तो इन मक्के जी गलन में घिटन में सोनो मोहम्मद करीम सोना प्यारा मोहम्मद करीम तू घुमियो आ इन मक्के जी गलन घिटन में तो मिठे मोहम्मद करीम जा कदम मुबारक लॻिया आहिनि। तॾहिं त मां अल्लाह साईं मक्के शरीफ जो पंहिंजे क़ुरान अज़ीम में कसम पियो खणा। कीअं थींदो सोनो साईं असांजो केर तो चवे ये असां ते इल्ज़ाम आहिनि। अल्लाह शायद असांजो अक़ीदो ईमान आहे असांजी सॼी जमात जो त सोनो साईं वॾे शान वारो आहे वॾे मान वारो आहे बेमिसल इंसान आहे बेमिसाल इंसान आहे। न सोने साईं जहिड़ो पैदा थींदो न अॻे थियो। वरी ॿियो थपणंदा आहिनि त बाबा बि नबी साईं जो वॾे भाउ जेतिरो क़दुरु कंदा। अदा इहो असां ते इल्ज़ाम कनि न ॻाल्हायो नथा। असां पंहिंजे अबनि खां असां पंहिंजे बचनि खां असां पंहिंजे ॿारनि खां असां पंहिंजे अमड़नि खां असां पंहिंजी जान खां वधीक सोने साईं खे चाहींदा आहियूं। सोने साईं जी इज़त आहे असांजी दिलि ऐं असीं चाहियूं मुस्लमान ई नथो थी सघे। पाण साईं फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। साईं फरमायो जेसीं ताईं पंहिंजे अबे अम्मा खां वधीक पंहिंजनि बचनि ॿारनि खां वधीक पंहिंजी जान खां वधीक मां मोहम्मद करीम सां मुस्लमान प्यार नथो करे तेसीं ताईं मोमिन नथो थी सघे मुस्लमाननि जी लिस्ट में ई नथो अची सघे। ऐं अहिड़े क़िस्म जी अल्लाह जी वज़ात पाण पंहिंजे क़ुरान अज़ीम में करण फरमाई फरमाया अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहुम अल्लाह मोमिननि जूं निशानियूं बयान फरमायो। हिकु निशानी इहा त मोमिन पंहिंजी जिंद जान को पंहिंजनि बचनि ॿारनि को पंहिंजी आल औलाद को वधीक मिठे मोहम्मद करीम सां प्यार कंदा। ऐं ॿी निशानी अल्लाह इहा बयान फरमाई अज़वाजुहु उम्महातुहुम ऐं मोमिन मिठे मोहम्मद करीम जी घर वारनि खे पंहिंजूं अमियूं करे मञींदा आहिनि। वअज़वाजुहु उम्महातुहुम वअज़वाजुहु उम्महातुहुम वअज़वाजुहु उम्महातुहुम। ये ॿ निशानियूं घणियूं ॻाल्हायो नथा। हिकु हा पंहिंजी जान को पंहिंजे माल को पंहिंजनि बचनि ॿारनि को पंहिंजे अबे मां को वधीक मिठे मोहम्मद करीम सां प्यार कयो। इहा मोमिन जी निशानी आहे। ऐं ॿी निशानी आहे सोने मोहम्मद करीम जी सभिनी घर वारनि खे पंहिंजूं अमड़ियूं करे मञींदा। इन ॿिन्ही निशाननि मां हिकिड़ी निशानी हेॾे होॾे थी चो मोमिननि में शामिल ॻाल्हायो नथा। अफ़सोस सां चवणो थो पए मोमिन बि सॾाइनि था वरी नबी साईं जी घर वारनि खे घटि वधि बि ॻाल्हाइनि था। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा बदशद लफ्ज़ पिया ॻाल्हाइनि। अल्लाह
रोअंदो जे मुसलमाननि जो हाल ॾिसी अम्मा साण वेचारीअ लाइ गुथा सुठा लफ़्ज़ पिया ॻाल्हाइनि। और मुसलमान सुञाणण वारो और मोमिननि जी दावा करण वारो हेॾे गौर ऐं फिकुर लॻियो जीअं अम्मा आयशा सिद्दीक़ा जे शान में मान में खुद खुदा पाण पंहिंजे क़ुर अज़ीम में 18 आयतूं सूरत नूर जो नाज़िल फरमाए। जॾहिं अम्मा साण ते इल्ज़ाम लॻो बोहतान हयो अम्मा साण ते नबी साईं हिकिड़े ग़ज़वे तां मोटिया पे हिकिड़ी जंग तो मोटिया पे ग़ज़वा बने मुस्तलिक नबी साईं अचनि था राति हिकिड़ी जाइ ते आराम पज़ीर था थियनि। हिकु ॻाल्हि सम्झो पोइ हिन ॻाल्हि खे तव्हां समझी सघो था। नबी साईं जंहिं बि जंग ते वेंदा हा पंहिंजनि घर वारनि जो कुणो विझराईंदा हा। पोइ जंहिंजो बि नालो निकिरंदो हिकिड़ी घरवारी नबी साईं जी ख़िदमत करण लाइ पर्दे में साईं सां गॾु हलंदी हूंदी। पर्दे में कजाबो हूंदो बंदि हूंदो चौधारी उनमें जंहिं बि अम्मा साण जो नालो निकिरंदो कुणो निकिरंदो उहा अची पर्दे में वेही रहंदी ऐं साईं सां गॾु हलंदी। पोइ साईं जंहिं जाइ ते बि आराम पज़ीर थियनि त पंहिंजी घरवारी ख़िदमत वठंदा। अहिड़े ई नमूने ग़ज़वा बने मुस्तलिक में अम्मा आयशा सिद्दीक़ा जो नालो निकितो। ग़ज़वा खां थी मोटिया राति जो प्यार हिकिड़ी जॻह ते गुज़ारण जे लाइ साईं ठहिरिया पे। साईं हुकुम फरमायो आयशा जो कजावो लाहियो। कजावो लाथऊं आराम पज़ीर थिया साईं। सुबुह जो पाख फुटी ऐं साईं फरमायो हलो जल्दी देर न कयो जल्दी जल्दी आयशा जो कजावो रखो। ॾाचीअ खे हलायो। साईं खे इहो इल्म ई न हो इहा ख़बर ई न हुई त आयशा कजावे में आहे कान न छो त ग़ैब जा ख़ज़ाना अल्लाह साईं वटि आहिनि। आलिमुल ग़ैब वश्शहादा हुवर रहमानुर रहीम। अम्मा आयशा सिद्दीक़ा वेचारी क़ज़ा हाजत जे ख़्याल सां रो वेड़े करे कजावे मुंह ॿाहिरि निकिरी वई त मां जल्दी मोटी थी अचां। अम्मा साण हली वई हेॾो पोयों साईं हुकुम फरमायो कजावो रखो ॾाचीअ ते। कजावो रखजी वियो। साईं फरमायो सबर शुरू कयो। हेॾो सबर शुरू थियो अम्मा साण वेचारी जो मोटी आई त काफ़िलो हली चुको। अम्मा साण फरमायो मूंखां दान निकिरी वई। अम्मा साण फरमायो मां हिकिड़ो वण हो उन ते टेकड़ी ॾेई ग़म में वेही रहियसि मथां पंहिंजो रो विझी पर्दे में। अॻे छा हूंदो त जेको जथो या जमात या काफ़िलो हलंदो त पोयों 2-3 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते ॿियो माण्हू छॾींदा त जेकॾहिं काफ़िले जी का शइ रस्ते में किरी पए या रहिजी पए त पोयों माण्हू न काफ़िले वारी शइ खे खयूं अचे। हिकिड़े साहिबी जी नबी साईं ड्यूटी लॻाई त तूं पोयों 2-3 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते अच। उहो साहिबी वीचारो पोयों पोयों अचे थो। साहिबी जी नज़र थी पवे पर्दे जे ज़माने खां पहिरीं अम्मा आयशा सिद्दीक़ा जो न साहिबी मुंहुं ॾिठो। अम्मा साण खे निंड वठी वई। थोरो अम्मा साण जे
मौतों रो हेॾे होॾे थियो उन सहाबे खां तां निकिरी वई जियां जो अल्लाह अकबर कयईं त मां साण यकदम पाण खे सेट कयो मां साण निंड खां सजाग थी साहबी पंहिंजी ॾाजे खे वेझो करे आयो ऐं मां साण खे मोदबा नाल बादन में फरमाया मां मिठी तव्हांजे सवार थियो ॾाचीअ ते त मां तव्हांखे वठी हलां ऐं उन साहबी अम्मा साण खे उन ॾाचीअ ते विहारे अदब एतराम सां ख़ामोशीअ सां अम्मा साण खे अची मदीने शरीफ में पहुचायो घर में सोणे साईं जे में हाणे ॻाल्हि एतिरी अची मुनाफ़िक़न हुलायो त नऊज़ बिल्लाह पाण आशा अटकल सलकल करे रहिजी वई हिन सां मुआहिदो रखल फलाण टीह मटीह वॾा इल्ज़ाम लॻायो मां साण ते इन में वॾे मां वॾो किरदार इल्ज़ाम में अब्दुल्लाह बिन उबई रसूल मुनाफ़िक़ उनजो ॾाढो नबी साईं जे दिल ते बोझ बार थियो 8 ॾियारा अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी साईं जे घर में रही 8 ॾियारनि खां बाद में अम्मा साण खे कंहिं ॿुधायो त तुंहिंजे मथां ही इल्ज़ाम लॻो आहे सॼे मदीने शरीफ में हीअ ॻाल्हि हुली रही आहे अम्मा साण खां तां निकिरी वई रड़ निकिरी वई अम्मा साण जी हुई तबियत सही न हुई पर जंहिंमहिल इहा ॻाल्हि ॿुधे अम्मा साण वेचारीअ खे अची बुखार वरितो ॾाढी अम्मा साण परेशान थी वई अम्मा साण और नबी साईं सां ॻाल्हाइण जो इरादो करे त सोनो साईं दुख में ॻाल्हाए न अम्मा साण इजाज़त वठी नबी साईं खां मुंहिंजा साईं मूंखे इजाज़त ॾियो त मां भला अबे अम्मा जे घर वञा अबू बकर सिद्दीक़ जे घर वञा हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा साईं खां इजाज़त वठी अबू बकर सिद्दीक़ जे घर आई हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां भाकुर पाते ज़ारो क़दार अम्मा आयशा रोण शुरू कयो ढुढकरा ॾियण शुरू कयूं हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे मथां कंट्रोल कयो ऐं पंहिंजो आवाज़ रोअण जो न कढियाई वरी उम्मे रोमान पंहिंजी अम्मा सां मिली त हुन सां बि अम्मा साण रोअण में शुरू थी अची अम्मा साण खे बुखार वधो अची अम्मा साण खे सीउ वधो अम्मा साण जे मथां सॼे घर जा कपिड़ा विधऊं पर अम्मा साण ढके पई अम्मा साण फरमायो अहिड़ो वक़्तु इहो मुंहिंजे मथां अची वियो जो दिलि चवे पई त पाण खे वञी खूह में टपो ॾिराए उछलाए पंहिंजी जान खे ख़तम कयां पर मुंहिंजी नज़र पई वञे त सोणे साईं फरमायो आहे त जेको ख़ुदकशीअ जे मौत मरियो त दुनिया आख़िरत में तबाह बर्बाद थियो पोइ मां साण फरमायो मां अल्लाह साईं खे फरमायो मुंहिंजा अल्लाह साईं हे वक़्तु मुंहिंजे मथां ख़तरनाक आयो थी मां इज़त वारीअ जे मथां हेॾो वॾो इल्ज़ाम लॻो आहे महिरबानी फरमाए मुंहिंजी मदद फरमाए हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमल नसीर ओ मुंहिंजा अल्लाह से हेड़ो इल्ज़ाम लॻो थी नबी साईं पाण परेशान आहे पाण साईं जन मायूस हा न ॻाल्हाइनि पिया कंहिंसां न कंहिंसां कचहरी कनि पिया मीटिंग घुरायूं साहबा जी पुछा कयूं हज़रत उस्मान तूं हवाल ॾे छा थो सम्झे इल्ज़ाम लॻो आहे सॼे मदीने में ॻाल्हि पई हले चई साईं जे मुख खां पुछो त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो साईं फरमाए त ॿुधा चई साईं माखीअ जी मखान गंदगीअ ते बि वेहंदी आहे मिठाईअ ते बि वेहंदी आहे पाखाने ते बि वेहंदी आहे ओ मुंहिंजा साईं अल्लाह साईं खे तव्हां एॾा प्यारा हो जो हिन माखीअ जी मख खे अल्लाह साईं मनो करे छॾी आहे जो तव्हांजे जिस्म मुबारक ते जिस्म अतर ते इहा माखीअ जी मख नथी वे जो कॾहिं मिठाण ते थी वेहे कॾहिं गंदगीअ ते बि वेहे थी अल्लाह साईं खे तव्हां एॾा प्यारा हो जो थोरी बि पलीती तव्हांजे जिस्म अतर सां रब बर्दाश्त नथो करे
इन माखीअ जी मख खे अल्लाह झले छॾियो आहे जो तव्हांजे वेझो ई नथी अचे। पोइ साईं माखीअ जी मख खे अल्लाह मना कयो आहे पलीती जे करे। जेकॾहिं आशा में अहिड़ी हुजे हा बीमारी अहिड़े ख़्याल जी हुजे हा त अल्लाह साईं तव्हांजे बिस्तरे ते पाक बिस्तरे ते तव्हांजे पाक जिस्म सां आशा खे कीअं मिलाया हा। साईं जीअं तव्हां पाक हो तीअं आशा बि पाक आहे। हरू भरू पिया इल्ज़ाम लॻाए। वरी साईं उसामा खां पुछा उसामा तूं चई साईं हिकु ॾियारे निमाज़ में हुयासीं। निमाज़ जे दौरान तव्हां पंहिंजी जुतियूं मुबारक लाथियूं। तव्हां लाथियूं त असां बि लाथियूं। पोइ तव्हां सलाम वराए मतां परेशान थियो त निमाज़ में जुतियूं कीअं। पहिरें ज़माने में जुतियूं पाए निमाज़ पढ़ंदा। हज़रत उसामा तो फरमाए साईं तव्हां जुतियूं मुबारक लाथियूं त असां बि। पोइ तव्हां सलाम फेराए सां पुछा कई त तव्हां जुतियूं छो लाथियूं। असांजो तव्हांजो लाथियूं। तव्हां लाथियूं त असां बि। पाण साईं फरमायो मां इन जे लाइ लाथुमि जो निमाज़ में जिब्राइल अमीन पहुची वियो ऐं जिब्राइल अमीन फरमायो साईं अल्लाह साईं मूंखे मोकिलियो आहे तव्हांजी हिकिड़ी जुती मुबारक जे थोड़ी पलीदी लगी पई आहे। अल्लाह साईं फरमाए दो तव्हां इहा पलीदी वारी जुती पंहिंजे जिस्म तरफ़ों परे कयो धार कयो। ओ मुंहिंजा साईं जॾहिं जुतीअ में का पलीदी लॻल आहे त अल्लाह तव्हांजे जिस्म मुबारक सां तव्हांजे कदम मुबारक सां बर्दाश्त नथो करे। जेकॾहिं आशा में का पलीदी हुजे हा त अल्लाह साईं कीअं तव्हांजे बिस्तरे ते तव्हांजे जिस्म सां बर्दाश्त करे। कई ॻाल्हियूं साहब जूं पर साईं जे दिल ते बार लहे पियो छो त सॼे मदीने में ॻाल्हियूं हलनि पियूं। नबी साईं जन वरी हज़रत उमर ॾे आयो छो त हज़रत उमर जी वारी ॻाल्हि वरी सभिनी खां पकी हूंदी आहे जो केतिरा ई दफ़ा उमर साईं हेॾो ज़ुबान सां लफ़्ज़ ॻाल्हाईंदो होॾो अल्लाह क़ुरान करे क़ुरान मजीद में नाज़िल कंदो। हज़रत उमर साईं उमर तूं हिन ॻाल्हि खे कीअं थो ॾिसे। चइसि मां पुछा था कयो त पोइ मां तव्हां खां पहिरियों सुवाल थो कयां साईं भला इहो निकाह या शादी तव्हांजी कंहिं कराई। साईं फरमायो ॻाल्हायो दादा अशद आमर मुबारक सिधी करे फरमायो अल्लाह साईं। हज़रत उमर साईं फरमायो साईं जे अल्लाह साईं तव्हांजी आशा सां शादी कराई त अल्लाह साईं ॼाणे पियो जेकॾहिं अहिड़ी का आशा में हरकत हुजे हा त अल्लाह कीअं तव्हां सां शादी कराईंदा। हादा बुहतान एॾा ये लफ़्ज़ अल्लाह खे वणिया जो हज़रत उमर साईं वारा लफ़्ज़ अल्लाह क़ुरान में नाज़िल करे। चइसि इहा मुनाफ़िक़नि जी चाल आहे इहो वॾो बोहतान हाज़ा बोहतान अज़ीम। तॾहिं बि नबी साईं मुंझारा 40 ॾींहंनि ताईं घणनि ॾींहंनि ताईं अल्लाह न नबी साईं पाणी पीअनि न मानी खाइनि गम में न कंहिंसां घणो ॻाल्हाइनि माठी माठ साईं ख़ामोशी ख़ामोशी अदा जे सोणे साईं वटि ग़ैब जो इल्मु हो त साईं परेशान छो थिया। ॻाल्हायो नथा अञा आस्ते ॻाल्हायो। जे सोणो साईं ग़ैब जो इल्मु रखे पियो त पोइ सोणो साईं 40 ॾींहं पुछा नऊज़ बिल्लाह नबी साईं पोइ या अटकल सटकल कई पोइ छा था चाहिनि इहे दोस्त। कुल्ला कूल लकुम इंदी खज़ाइनुल्लाह
वला आलमुल गैब। आज 40 दिन 40 रातूं साईं परेशान, घर वारनि ॾे बि न पा वञनि, मस्जिद नबवी में पिया गुज़ारनि। गम में एॾो साईं खे गम हो जो साईं जन इन्हनि ॾियारनि में तमामु साईं जन परेशानी जे करे कमज़ोर थी चुका। नबी साईं जन आख़िरी दिहाड़े 40 दिहाड़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे घर में आया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ मथे सूफ़े ते क़ुरान अज़ीम जूं लोलियूं ॾेई रहियो। अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। हज़रत अबू बकर सिद्दीक़ अल्लाह जी कोरट में केस विधो। सूफ़े ते क़ुरान शरीफ़ मथे कोठे ते पढ़नि पिया। उम्मे रुमान साईं जा मिली हज़रत अम्मा आयशा जी अमर साईं फरमाया आशा किथे आ? उम्मे रुमान फरमाया साईं अंदर। कमरे में साईं आया। अम्मा साईं कपड़ा विझी रिलियूं विझी मथों सुम्ही पई आहे, अखियुनि मूं ॻोड़ा। मां साईं को वहंदा साईं फरमाया आशा अस्सलाम वालेकुम। अम्मा साईं वालेकुम सलाम जो जवाब ॾिनो। पाण साईं फरमायो आशा भला ॾे त हाल वाल, हे छा था माण्हू ॻाल्हियूं कनि? जेकॾहिं तोखां इहा ग़लती थी या त अल्लाह गफूर ऐं रहीम आहे, अल्लाह माफ़ करण वारो आहे। अम्मा साईं जे अखियुनि में पाणी ज़ारो कदार वही पियो। अम्मा साईं ढुंढकड़ा ॾियण शुरू कयूं। साईं खे फरमायो मुंहिंजा साईं तव्हां बि अहिड़ा लफ़्ज़ था ॻाल्हायो, मुंहिंजो त आऊं थो फाटे। ओ मुंहिंजा साईं तव्हांखे इहे लफ़्ज़ नथा अचनि, ईअं मूंखे न जो, मां दुनिया जो जान छॾे वेंदीमांव। ओ मुंहिंजा साईं अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हायो, मुंहिंजो जी थो चीरजे। साईं फरमायो आशा हेॾा माण्हू ॻाल्हियूं था कनि मदीने वारा। अम्मा साईं फरमायो ओ मुंहिंजा साईं मूंखे अल्लाह ते यकीन आहे त अल्लाह साईं ज़रूर मां आशा जी सफ़ाई ॾियराईंदो। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह साईं एॾो त मां आशा जे मथां रहम फरमायो। अञा साईं न मां आशा सां ॻाल्हाइनि पिया, कचहरी कनि पिया। बिना देर जे साईं जे मथां क़ुरान अज़ीम जो नुज़ूल थी वियो। साईं पंहिंजे मथां रहमत वारी चादर मुबारक हीअं ॾियण फरमाई। ओ अम्मा आशा सिद्दीक़ा निहारे थी साईं जी चादर मुबारक ॾे। जंहिं वक़्तु क़ुरान अज़ीम जो नुज़ूल ख़त्म थी वियो, हीअं जो सोणे साईं पंहिंजी चादर मुबारक पंहिंजे चेहरे मुबारक तो परे कई। अम्मा साईं फरमायो ईअं पियो महसूस थिए ॼण त 14 जो चंड झुड़ में धोइजी निर्वार थी बीह रहियो आहे। आस्ते आस्ते हीअं साईं जन जी चादर परे पिया कनि। अम्मा साईं फरमायो ईअं पियो महसूस थिए त ॼण झुड़ जे घेरे मूं 14 जो चंड निर्वार थी बीहे। साईं जो चेहरो मुबारक पाणी पाणी थी। जंहिं वक़्त में क़ुरान अज़ीम जो नुज़ूल थींदो साईं जो जिस्म मुबारक पाणी थींदो, चेहरो मुबारक पाणी थींदो। मज़ाक न आहे क़ुरान शरीफ़। अल्लाह फरमायो लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबल लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाह।
القرآن سيرت بالجبال أو قطعت به الأرض أو كلم به الموتى بل لله الأمر جميعا ودن کرنٹن وارو قرآن شریف وڈی طاقت وارو قرآن شریف وڈے پاور وارو قرآن شریف اللہ سے فرمایا جے نو قرآن شریف کے جبلن تے آسمانن تے زمین تے نازل کیوں ت جبل ذرا ذرا تھی نا آسمان پردا پردا تھی نا زمین ٹکر ٹکر تھی پر یہ بہادر اساں جو سونو نبی ہو جے قرآن عظیم جو بار برداشت اللہ جمل بھی نزول تھیندو سائنن صفا پگر جیندا پانی تھی ایک ڈیارے نبی سائنن ساری تیا ڈاچیے تھے قرآن شریف نزول ہوتے تھے ایڈو بار پہ ڈاچیے تھے جو گوڈن تائیں ڈاچی ہیٹھلی وئی زمین مذاق کا قرآن شریف وڈی طاقت دا قرآن شریف میں وڈو پاور آ قرآن شریف میں تاساں قرآن شریف بدی اکھر دا ڏسو یہ کتاب جی صورت میں دا ڏسو اللہ شاہدہ اللہ سائیں وڈو پاور رکھو قرآن سے آپان اللہ نے فرمایا ولو ان القرآن سيرت به الجبال آسنا محمد کریم جے کرے قرآن عظیم جی طاقت قرآن عظیم کے دوں تو کے جبل ہلنے نظر اچن زمین تو کے پھاٹنے نظر اچے ہزار سالن جا مولا مردا تو کے زندہ آئیں جیرات تھیندے گھومدے نظر اچن بل للہ الامر جميعا مالا سائیں سب قرآن عظیم جو کرامتوں قرآن عظیم جا پاور قرآن عظیم جی طاقت پانجے ہتھ قدرت وارن میں رکھن فرمائی ہے بل للہ الامر جميعا آج جاتے قرآن عظیم جی طاقت ظاہر کرنی پوندی آ جاتے ضرورت ظاہر تھی قرآن عظیم جے پاور جی ظاہر کرن جی اللہ نے فرمایا بل للہ الامر جميعا اتے ماں اللہ سے قرآن عظیم جی طاقت کے نروار کرے ظاہر کرے بیا عزیزو نبی صحیح نے مدو نزول سے قرآن عظیم جے سورت نور جے آیت ارنا آیت نازل تھیوں گھنیوں 18 سب بھئی آیتوں اما آشان صدیقہ جے شان کنجے شان میں گالا ہے ندا انہاں مومنن جی قرآن عظیم جے سورت نور تے نظر ہی نتھی پوے دعا کیوں تو اللہ انہوں نے بھی سمجھ نصیب فرمائے اللہ انہوں نے بھی سمجھ نصیب فرمائے آپ سائنم چادر مبارک پرے کرے اما آشا کے ورما آشا مبارک ہو جائی اللہ سائن تجھی صفائی میں سورت نور جو ارہاں آیتوں نازل فرمائے ہے دے آشا مسا بھاکر دبائے اما آشا فرمائے سائن تو سا بھاکر پیریوں نہ پائندس سونا سائن تاں تم تے اعتمادی نہ پاکیو جو مگیرا لفظ باچو ماں جو آپ چڑ جے یاد رب مہربانی فرمائی جو مجھے صفائی میں قرآن عظیم جو نزول فرمائے پہریوں اللہ جو شکرانو ادا کنر برکات نماز نفر ادا کنر بعد میں سنا سائیں جی ماتا سا ملا
मुझा अजीजो, मुझा दोस्तो, मुझा भाइरो, अकीदा ठायो पंहिंजा अकीदा। हरू भरू माण्हुनि जे चवण ते पाण खे गुमराह करे विधो अथव। वंझी मौलवियुनि जे कढ पिया लॻी पिया हो। हर को पाण ॾे थो गोॾा सोरे। साईं मुंहिंजो हीअं थो चवे, साईं तो वारो साईं हीअं थो चवे, हेॾो क़ुर शरीफ़ हीअं थो चवे, हाणे तुआरे साईं जी ॻाल्हि खे वठूं क़ुर खे। पर के अहिड़ी ज़हन वारा आहिनि जेके चवंदा त क़ुर शरीफ़ भले छा बि चवे पर असांजो साईं जीअं चवंदो। बाबा साईं खे जवानी वारी तक़रीर में कंहिं चिठी लिखी, केसर अञा ताईं पिया, लिखियो अथऊं त साईं फिलाणे ॻोठ वारा, फिलाणे जा मुरीद, मां नालो न खणंदुसि, जेकॾहिं तव्हांखे तफ़सील सां इहा शइ ॿुधणी आहे त पोइ ओॾे अचिजो शिकारपुर त कैसेट ॿुधाईंदो। चवंदा साईं फिलाणे जा मुरीद, फिलाणे ॻोठ वारा सरेआम था चवनि त बराबरि क़ुर मजीद में अल्लाह साईं नबी साईं खे बशर कोठियो आहे, पर असां न चवंदासीं। हाणे जेको चवे असां न चवंदासीं त असां छा कंदासीं? हाणे राति जो हाणे तारा टमकंदा, होॾो चंड बीठो आहे, आधी राति थी चुकी आहे न, 12 वॼी विया मुनो हिकु। हाणे जो हिन महिल को थी चवे शींहं त तव्हां सभु ग़लति हो, त ॾींहुं आहे, ॾींहं जो मुनो हिकु थो थिए, असां छा कंदासीं? लठी वणंदासीं? मुकां धक चवण वारनि खे असां छा कंदासीं? असां एतिरी बस दुआ कंदासीं त अल्लाह हिननि खे सम्झ नसीब फरमाए, जो राति खे राति कनि, ॾींहं खे ॾींहुं कनि, हक़ खे हक़ कनि, सच खे सच कनि, कूड़ खे कूड़ चवनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाइरो, पंहिंजो अक़ीदो ठाहियो क़ुर अज़ीम सां। दुनिया में भी आबाद, आखिरत में भी आबाद। नबी साईं जो अक़ीदो हो क़ुर अज़ीम वारो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो अक़ीदो हो क़ुर मजीद वारो। हज़रत उमर साईं जो अक़ीदो हो क़ुर अज़ीम वारो। हज़रत उस्मान साईं जो अक़ीदो हो क़ुर मजीद वारो। हज़रत अली मुर्तज़ा जो अक़ीदो हो क़ुर मजीद वारो। हज़रत इमाम हसन हुसैन जो अक़ीदो हो क़ुर मजीद वारो। ये तो उहे जाना कालू समेना वाताना गुफरानक रब्बना व इलैकल मसीर। ये उहे जाना जो जीअं क़ुर अज़ीम खे ॿुधंदा वेंदा हा, लबे करे क़ुर खे मञींदा वेंदा हा, अमल कंदा वेंदा हा, क़ुर अज़ीम खे सीने में जाइ ॾेई क़ुर अज़ीम खे पाण खे क़ुर अज़ीम जे पुठियों लॻाए पाण खे सिरातुल मुस्तक़ीम वारे रस्ते ते हलाईंदा आया। यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। अॼु राजो को चयो इंशाअल्लाह पंहिंजो अक़ीदो क़ुर शरीफ़ सां भेटाईंदासीं। भेटायो क़ुर शरीफ़ सां अक़ीदो जे मिलेव थो त मुबारक हुजेव। जेकॾहिं का तव्हांजे अक़ीदे में क़ुर शरीफ़ हो का मट सट ॻाल्हि आहे त महिरबानी करे दुरुस्त करण जी कोशिशि कयो। ईअं न थियो जो क़बर क़यामत में रत जा फुड़ा। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, पाण संभालियो। हयातीअ ते एतबार न आहे, मुशरिक थी न मरो, अक़ीदा ख़राब करे पंहिंजा न मरो। रोज़ पिया माण्हू मरनि। कुल्लु मन अलैहा फ़ान वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम।
अकीदा जल्दी ठाहे वठो मेन शे अकीदो सजो कुरान मजीद अकीदे में भरियो पियो आहे नबियन जा अकीदा कुरान शरीफ बुधाए हज़रत इब्राहिम जो अकीदो केड़ो अचो तो कुरान अज़ीम बुधायां औरत इब्राहिम एक शादी कई उन औलाद न थियल वरी बी शादी कई बी औलाद न थियल निमाणा नेण खणी दुआ तो करे ओ मुंहिंजा अल्लाह मां नबी मां पैगंबर मां रसूल मां पाण खे कान औलाद नथो ॾेई सघां रब अबली मिन सालिहीन हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जो अक़ीदो आ फरमाए काफ़ आया आइन साद ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदान ख़फ़िया قال رب إني وهن العظم مني واشتعل الرأس شيبا او मुंहिंजा अल्लाह साईं मां नबी भी आहियां मां पैगंबर भी आहियां मां रसूल भी आहियां 110 साल मुंहिंजी उमिरि थी चुकी आहे 90 साल जी मुंहिंजी घरवारी आहे ओ मुंहिंजा अल्लाह साईं हिन टाइम ताईं मूंखे औलाद न आहे महिरबानी फरमाए अण मटाए तो मेरो मूंखे हिन उमिरि में नसीब फरमाए ॿार ॼण जी न की मुंहिंजी उमिरि आहे न की मूंखे ताक़त आहे न की मुंहिंजी घरवारीअ में ताक़त आहे ओ मुंहिंजा अल्लाह साईं महिरबानी फरमाए तू अण मटाए तो इहो औलाद वारो तोहफ़ो नसीब फरमाए अल्लाह फरमाए ओ ज़करिया तुम हो तो आखिरी मां अल्लाह कबूल कई मां या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया तू हथियार फिटी गया पंहिंजी आजिज़ी इनकिसारी ज़ाहिर कई तू नबी तू पैगंबर तू रसूल पर चवे तो मुझो हाल ना है मुझा हदा खड़कंदा दुआ केड़ी घुरे काल रब्बीनी वहन लाज़िम मिनी वश्ताल राज़ जेबा अल्लाह सही मां कमजोर मां ज़ईफ मुझा कमजोरी में हदा खड़कंदा मुझा मथे जा वार मुझा भेरों जा वार मुझी दाढ़ी सुहारी जा वार अच्छा थी चुकान मां पान में ताकत न तो समझा पानी घरवारी में ताकत न तो समझा पर तो में ताकत वनी हे वरी यार हुन में भी ताकत समझेगा हुन में भी साईं मुझो पोतल आहे दादा जन साईं मुझो साईं रोज हिते आ वरी चवंदा साईं जुमे जुमे ते मदीने में नमाज़ पढ़ी अरे साईं तो होॾे वेठो आहे कमरे में चए न इहो साईं जो जिस्म आहे साईं जो रूह मदीने आहे हलो सदके साईं वेठो हिते वरी हच हट छा थो करे साईं चए साईं मदीने जा कुता तो हकले वॾा साईं हिननि जा पोतरनि ख़ैर था हिकिड़ो मुशरिक वते वाह भेण माई पोइ मुर्शिद आयसि शादीअ में तो मुरीद जी घरवारी जो वाह भेणी तो लिखे सी खंगे सी न मुर्शिद जा हेॾा तारा चेड़े छोरा मांखे लगे तो तूं वाह भेण माई वती आहे चई कीअं सम्झी में चए छो भला अहिड़ो मूंखे सम्झोसीं मां पोतर आहे हिते हूंदो आहे मदीने जा कुता हकलींदा मूंखे इहा ख़बर न पवंदी ईअं न पहुचे तो तुम्हारी घरवारी जो मुंहुं ढेड़ो आहे मिली न चई साईं आए वाह भेण पर एतिरी ख़बर न अथसि इहा सेट थींदी हा साईं परवाह न कयो केॾो सवाब आहे जो
वाह बणो सुन्याणी थी वञे हा यार इहा ॻाल्हि भली आहे पोइ ॼण मानी मानी त कराए चए सिंधी कुकड़ थो कुआं सिंधी कुकड़ कोई घर वारे खे चवंदा जल्दी कर देर न कर चाढ़ पर सुठी बिरयानी चाढ़ साईं आयो आहे केर सां घर वारी जो ठीकु आहे घर वारी जी बूटी बूटी सड़े पई त हे वरी काॾो निभाॻो पहुतो बिरयानी ठाहे मुर्शिद जी प्लेट में बूटियूं हेठों रखी मथों भतो छिलाए ऐं जेको मुर्शिद सां मुरीद गॾो उनजे प्लेट में हेठों भत वरी मथों वॾियूं वॾियूं बूटियूं सथरन वारियूं रानन वारियूं उहे उनजे मथां ॿई भत प्लेटनि सां ढके ॾिनई त वञ खणी मुड़ुस वीचारो माईअ जो खणी आयो घरवारी सम्झायसि त हीअ मुर्शिद जी प्लेट हीअ मुरीद जी चई बसि सम्झी साईं मुर्शिद खे चई हीअ तव्हांजी आहे हे मुरी साहिब हीअ तुंहिंजी साईं मुर्शिद जो प्लेट खोली त साईं जो अंदरि बुकियूं सड़ी रुगी खाली भत मुरीद ॾकी ॾकी जो प्लेट जो मथे कई त रुगी बूट ई बूट अखियूं ई ठरी पियूं साईं मुर्शिद तके हुनजी बूटनि ॾे बस ॻाढ़ो थियो सॾु कयईं चवंदे छोरा हेॾिया चई ख़ैर त आहे चवां पियो त वाह भेणा चंडी माई वठी आहीं ॾिस कहीं न मूंसां दुश्मनी साईं ख़ैर त आहे कहीं तोसां दुश्मनी कई चई ॾिस ॾिस मुंहिंजे खली वॻे हेॾियूं बूटियूं मूंखे नंढी छेच बि न ॾिने ॻाढ़ो थी आयो माई जो चंबो संभराए चंडी हया न आहे सिंधी कुकड़ कुठ में मुर्शिद लाइ मुर्शिद वीचारे खे ज़री बुटीअ जी न ॾिनई चंडी माई पंहिंजी रग वाह बिन वारी ॾेखारी हुन चयो कावड़ न कर साईं खे प्लेट में वॾियूं मां बूटियूं रखियूं चई आहिनि न खणी आ साईं जी प्लेट हे साईं जी प्लेट खणी आयो हीअं मथां प्लेट जॾहिं हीअं जो ऊंधो कयईं भत हेठो उहे बूट मथां चई साईं खे चढ़िया अदब एतिराम सां मां हेठों बूटियूं करे ॾिनियूं चई तूं जो चईं थो त साईं वॾो मुंहिंजो पहुतल आहे वेठो हिते आहे मदीने जा कुता ॾींदो आहे ख़बर साईं खे एतिरी नथी पए त हेठों सॼी प्लेट बूटियुनि सां भरी पई आहे हल वाह भेण माईअ जो मिसाल मुड़ुस जा पर्दा दिमाग़ जा खोले एड़ियूं मायूं पैदा थियनि घरनि में त अलाह ॼाणे थो शिरक सॼी दुनिया मूं पटिजी वञे नारे तकबीर नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर जीअं खोड़ो साहब चवंदा त असांजो रिमोट कंट्रोल इन्हनि वटि आहे वॾी सरकारनि जे इहे सही अक़ीदे वारा हुजनि घर वारियूं जेकॾहिं नेक सालियूं मिलनि अलाह ॼाणे थो उहो मुड़ुस दुनिया में बि आबाद आहे त आख़िरत में बि बेड़ा पार नबी साईं मुबारकूं ॾिनो उन माण्हू खे जिन खे घर वारियूं नेक सालियूं थी मिलनि मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो मां उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त कावड़ न कयो चिड़ मसइले जो हल न आहे कावड़ मसइले जो हल न आहे गारियूं मसइले जो हल न आहे तव्हांजी क़ुर शरीफ़ जो पाण मुतालो कयो मुंहिंजे चवण ते हुनजे चवण ते न लॻो तव्हांखे जेकॾहिं सिरातुल मुस्तक़ीम वारो रस्तो वठिणो आहे त पाण क़ुर शरीफ़ पढ़ो तर्जुमनि वारा क़ुर शरीफ़ हर शहर में हर जॻह ते मिलनि था सिंधी वठो उर्दू वठो अखर करे पाण तर्जुमे सां क़ुर शरीफ़ पढ़ो इंशाअल्लाह हेॾो क़ुर शरीफ़ पूरो कंदा वेंदो हेॾो तव्हांजो अक़ीदो दुरुस्त थिए दुआ त अल्लाह से मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज़ मंज़ूरी मक़बूल फरमाए ऐं असांजे भाउ जी महिनत हे परचो अची वियो साईं 3 दफ़ा कुल अल्लाह शरीफ़
कुल अल्लाह अल्लाह से पंज बाज फरमा राम फरमा अल्लाह से इन कुलन जो सवाब उस्ताद अब्दुल रहमान जी रूह के नसीब फरमा असांजे भा खालिद हुसैन जी मेहनत कबूल फरमा कुर्बानी कबूल फरमा अल्लाह से सालियानो जलसो वीचारो रखाईंदो आहे अल्लाह से इन वीचारे के इन सालियाने जलसे जी इस्तकामत नसीब फरमा अल्लाह से तू रहीम तू करीम जीअं खालिद हुसैन पंहिंजे वालिद साहब खे रूह जे रात ॾियण जे लाइ हीउ क़ुर अज़ीम जो जलसो कोठायो आहे अल्लाह से हर मोमिन मुस्लमान खे अहिड़े तरीक़े सां वालिदैन जे रूहनि खे ख़ुशी ॾियण जी तौफ़ीक़ नसीब फरमा इलाहुल आलमीन अब्दुल गफूर बीमार आहे अल्लाह से उनखे शिफ़ा कामिला आजिला नसीब फरमा उनखे सही माना में तंदुरुस्ती सेहत नसीब फरमा ऐं साईं सद्दाम हुसैन खे औलाद न आहे दुआ कयो त अल्लाह ताला उनखे नेक साले बचड़ो नसीब फरमाए अल्लाह से जेके भी रे औलाद आहिनि सभिनी खे नेक साले औलाद नसीब फरमा जेके भी परेशान आहिनि उन्हनि जो सभिनी जूं परेशानियूं रफ़े दफ़े फरमा तू रहीम आहे तू करीम आहे तू रहमान आहे अल्लाह से सभिनी जो वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजी बारगाह में क़बूल मक़बूल मंज़ूर फरमा वसल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ी मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि